रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शाला सा सभिनी के हिदायत नसीब फरमाए, ईमान सा रहाए, ईमान सा खात्मा बिल खैर नसीब फरमाए। दुनिया में सोने हबीब दे दर की सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन्हें महबूब जी ज़ियारत शफाअत ऐशर पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह दे पाकीज़ा कलाम मना जिकी अल्फाज मुंह जे सामो तिलावत कया है, इन्होंने अल्लाह तबारक व तआला मोमिनन के गंदो खादो खराब खादो खाइण सां माण्हू बीमार थी पवंदो, उल्टियूं ईंदियूं, जुलाब थी पवंदा, के खाधे खाइण सां माण्हू बीमार थी पवंदो, के खाधे खाइण सां बुखार थी पवंदो आहे। समझो भाई हिकिड़ो खराब खाधो आहे, मिसाल खीर फिटी वियो, फिटल खीर पीअण फ़ाइदे वारो नुकसान नहीं। पारू सोचाम उनमें धप थी वने, बदबूदार थी वने, तो उनके शौक सां वेही खाओ, फायदो ॾींदो या नुकसान? इन तरह सां जेकी हराम खाधा आहिनि, जेके अल्लाह हराम कयो आहे, कितनी वारी साईं हराम करार ॾिनो आहे, वो हराम खाधो खाइण सां दिल बीमार थींदी, रूह बीमार थींदो, कल्ब ऐं बातिन बीमार थींदी। ये जिस्मानी तरह सुठे खाधे खाइण सां माण्हू खे ताकत मिलंदी, तवानाई मिलंदी, कुवत मिलंदी, बदन जी सलाहियत वधंदी। ते हलाल ऐं पाक खाधे खाइण सां ईमानी कुवत वधंदी, रूहानी कुवत वधंदी, अल्लाह जे इबादत में लज़्ज़त ईंदी, ज़िक्र में मज़ो ईंदो, क़ुरान जे तिलावत में मज़ो ईंदो, नमाज़ पढ़ण में मज़ो ईंदो। मुझे ध्यान कयो, मदीने वाले साईं फरमायो आहे त तव्हीं नमाज़ पढ़ंदे 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 कमान वांगुरु ॾोड़ा थी वञो, घणे रुकू ऐं घणे सजदनि जे करे तव्हांजो सिधो कद कुबो थी वञे, ॾोड़ा थी वञो। एतिरी तव्हां इबादत कयो, एतिरी नमाज़ पढ़ो, रोज़ा रखंदे 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 तंद वांगुरु सन्ना थी वञो। घणी भूख काटण जे करे माण्हू जो जिस्म कमज़ोर थींदो वेंदो। साईं फरमाइनि था नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे कमान वांगुरु ॾोड़ा थी वञो, रोज़ा रखंदे 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 तंद वांगुरु सन्ना थी वञो। कसम उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान, जेसी ताईं तव्हांजे पेट में हलाल जो खाधो न हूंदो, तेसी ताईं न तव्हांजी फर्ज़ खां पोइ वरी तव्हां ते फर्ज़ आहे हलाल जी तलब करण, हलाल रोज़गार जी ॻोल्हा करण। हलाल रोज़गार जे लाइ तव्हां मज़दूरी कयो या मज़दूरी इबादत आहे, दुकानदारी कयो या दुकानदारी इबादत आहे, नौकरी कयो या नौकरी इबादत आहे, धंधो कयो, कोरियो कयो, व्यापार कयो, बनी वारो कयो, सॼो ॾींहुं कोडर हलायो, खाटी खणो, रोंबो कयो, लाबारो कयो, इहो सभु इबादत आहे। तव्हां सम्झो आहे त नमाज़ पढ़णु इबादत आहे, तव्हां सम्झो आहे त रोज़ो रखणु इबादत आहे, तव्हां सम्झो आहे त हज ते वञणु इबादत आहे, पर तगारी मथे ते खणणु इहा बि इबादत आहे। मेहनत मजदूरी करणु इहा बि इबादत आहे। समझो था? पर हलाल कमाई हलाल, रोजगार हलाल, हराम का बचो,
तो तव्हां ते अल्लाह तबारक कोशिश कंदो आहियां ॻोल्हे ॻोल्हे को सुठो माण्हू हुजे, निमाज़ी माण्हू हुजे, उनजी मानी खावां। हिकिड़ो बंगाली हुजे, उहो लॻी वियो मुंहिंजे मथे में, मानी खाधम, मानी खाई मां पंहिंजे राजगाह ते मोटी आयुसि। रात जो 12:30 1 थियो, अचानक मूंखे दिल में सूर पइजी हुजां मां अकेलो ऐं सूर अहिड़ो पियो जो मां सम्झां पियो त मुंहिंजो साह बि वञे, सख़्त तकलीफ़ थी वई। मुंहिंजो दोस्त हो डॉक्टर, उनखे फोन कयो, मूंखे दिल में तकलीफ़ थी वई आहे। चईं तव्हांखे पघर आयो आहे? न पघर कोन आयो। चई भला तव्हांखे बाह में सूर थियो आहे? बाह में सूर कोन्हे, सिर्फ हिते छाती में सूर महसूस थियो। चईं दिल जो सूर न आहे, तव्हां को अहिड़ो खाधो आहे जंहिंजे करे तव्हांखे वाई सूर। हा, बंगाली जो खाधो मूंखे चईं जी तव्हां गोरी खाओ त अलाह कंदो ठीक थी वेंदो। पोइ हिकिड़े फ़क़ीर खे फोन कयमि, दवा वठी आयो, खाधम 2 कलाकनि खां पोइ आस्ते 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 सूर लही वियो ऐं मूंखे आराम अची वियो। मक़सद उहो जेको खाधो को मूं सम्झो त उहो हिकिड़ो पारूथो खाधो हुयो या को पंहिंजो अहिड़ो सुठो खाधो न हुयो जंहिंजे करे मूंखे एतिरी तकलीफ़ थी वई। त जीअं जिस्मानी तरह सुठो साफ़ खाधो न हुजे त जिस्मानी तरह तकलीफ़ थिए थी, माण्हू बीमार थी पए थो। ईअं हराम खाधे खाइण सां, नापाक या मशकूक खाधे खाइण सां ईअं रूहानी तरह माण्हू बीमार थी पए। निमाज़ जी लज़्ज़त नहीं, निमाज़ में बीहंदो करार नहीं दो, फरहत नहीं दो, कुरान खोले वेंदो पढ़ण में मज़ो नहीं दो, चवंदो कुरान बंद कयां सुम्हां। जिक्र करण वेंदो, जिक्र में मज़ो नहीं दो। समझो त अंदर को खाधो नापाक पियो आहे जंहिंजे करे मुंहिंजी रूहानी लज़्ज़त मूंखां भुलिजी वई। तव्हां सम्झो था? अल्लाह तबारक व तआला जल शान फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, कुलू मिन तय्यब मात में को ज़हर आहे के डॉक्टर चवंदा निकोटीन जो ज़हर आहे तमाकू में। जॾहिं ज़हर जो असर साबित थी वियो त हाणे इहा शइ जा शइ हराम थी वई न, उहा घणी वापराइण बि हराम आहे, थोरी वापराइण बि हराम आहे। शराब हराम आहे। हाणे चए त मां वॾो प्यालो कोन थो पियां, थोरो हिकिड़ो ढुकड़ो थो पियां। भई जेका शइ हराम आहे उन जो प्यालो या गिलास पीअण बि हराम आहे, त उन जो हिकिड़ो फुड़ो वात में विझण ऐं जा शइ घणे मिक़दार में वापराइण सां नशो करे, घणे मिक़दार में वापराइण सां जा शइ नशो करे त उन जो ज़रो वापराइण बि हराम आहे। मसलन हिकिड़ो नओं माण्हू आहे जंहिं करे भंग पीती न आहे, उहो हिकिड़ो ढुक पीअंदो त उनखे नशो थी वेंदो। पर जेको मवाली आहे घणनि सॼो कूंडो पी वेंदो त उनखे नशो न थींदो। हाणे चइजे त भई हिनखे नशो नथो थिए, सॼो कूंडो पियो नशो नथो थिए, तंहिंजे करे इनजे लाइ हलाल आहे, बाक़ी हिनखे ढुक पीअण सां नशो चढ़ियो आहे, इन ते हराम। ईअं चवंदो न, जंहिं शइ जी ख़ासियत आहे नशो ॾियण, पोइ कंहिंखे नशो ॾिए कंहिंखे न ॾिए, कंहिंखे घटि पीअण सां थिए कंहिंखे वधीक इस्तेमालु करण सां थिए, पर उहा शइ हराम। जंहिंजी ख़सलत आहे नशो, जंहिंजी ख़सलत आहे ज़हर, उहा शइ इंसान जे मथां हराम। हाणे इहो तमाक जेको आहे न, तमाक में निकोटीन जो ज़हर आहे, थोरो इस्तेमाल करे कुछ कोन थींदो, थोरो इस्तेमाल करे कुछ न थींदो, पर घणो इस्तेमाल करे
मुमकिन आहे इनखे फिफड़नि जो कैंसर थी वञे, मुमकिन आहे इनखे दिल जा वाल बंद थी वञे, मुमकिन आहे इनखे गले जो कैंसर थी वञे, मुमकिन आहे इनखे दिल जी बीमारी थी वञे। छो त घणे इस्तेमाल करण सां इन में ज़हर जो असर ज़ाहिर थिए थो, थोरे इस्तेमाल करण सां ज़हर जो असर ज़ाहिर नथो थिए। इन जे करे ईअं न चवंदो त हाणे थोरो जो क़यामत बटे कशशो न निकिरी। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी अलाए न सम्झी? जा शइ वापराइण पीअण या खाइण हराम आहे, उन शइ जो वापार करण बि हराम आहे। जी जेका शइ भंग चाहे हराम आहे, चरस डोडी हराम आहे, त इहा जा शइ हराम आहे, इन जो कारोबार करण बि हराम आहे। हाणे तव्हां दुकान खोलियो आहे, बराड़ी ते दुकान आहे, उनमें सब वखर रखियो, सिगरेट भी रखंदो। हाणे गिराक ईंदो मूंखे सौदो वठण जे लाइ, सिगरेट ज़रूर घुरंदो, तंहिंजे करे सिगरेट भी रखंदो। पर याद रखो, जा शइ हराम आहे उन जो वापार करण भी तव्हांजे लाइ हराम। भली सब वखर रखो जेके हलाल आहे, पर जा शइ हराम आहे, सिगरेट पंहिंजे दुकान ते न खपंदो, चरस पंहिंजे दुकान ते न खपाईंदो, भंग न खपाईंदो। मदीने वाले साईं फरमायो त मुर्दार शइ खपाइण उन जो मुल्ह वठण हराम आहे। मुर्दार शइ जाका शइ हराम आहे, मसलन बकरी बिना ज़बह करण जे मरी वई, छा थी वई? हराम थी वई। हाणे इहा बकरी खाइण त हराम आहे, पर इन बकरी के बाजार में खपाइण बि ईअं बहराड़ियुनि में थिए थो, शहरनि में बि थिए थो। छा कनि था जो हिकिड़ो जानवर बीमार मरी वियो, काथी न पहुती, पोइ कसाइनि खे ॾींदा बाबा मिसरन 10,000 जी शइ आहे, उनखे 5,000 में ॾेई छॾिजे, हू बि चवंदो त मूंखे 5,000 बचंदा। ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे, अल्लाह जो ख़ौफ़ न आहे। इख़बारुनि में अहिड़ा वाक़ियात अचनि था, लाहौर में गॾह हुई, उन्हनि जूं बिरयानी ठाहे मुस्लमाननि खे खाराइण। गॾह हराम, कुत्ता कोई कराची में, हैदराबाद में, साईं मुंहिंजा लाहौर में, वॾनि शहरनि में वॾा दुकान, माण्हू ख़ल्क़ ख़ुदा जी अचे खाए पई, कुत्ता कोई माण्हू खे खाराइण। अस्तग़फिरुल्लाह। पुट इहा हराम जी जेका कमाई आहे न, जंहिंजे घर में मुड़ तवजो कयो, सुजाग वेठा आहियो, अलाए छो जॾहिं कम जी ॻाल्हि थींदी आहे त घणनि फ़क़ीरनि खे निंड ईंदी आहे। हिकिड़ो फ़क़ीर को ताक़त वारो बीहारिया, जेको सुम्हे उनखे लपाटा ये कया, जेको सुम्हे उनखे ठका लपाटा। घड़ी घड़ी जानो, घड़ी घड़ी सुजाग थियो। हराम शइ खपाए उन जो मुल्ह वठे, चओ इहो हराम। मसलन बकरी मुर्दार खपाए, इहो इन जो मुल्ह वठण, पर कुत्तो आहे मुर्दार, कुत्ते खे खपाए, कुत्ता खपाईंदा, कीमती कुत्ता आहिनि। कराची में वञी ॾिसो न त पेचारो लैंड क्रूज़र में साहब जो वेठो पियो, कुत्तो वेठो। मायूं वरी छोकिरी न कुत्तनि, शहरनि में मीम साहबा ऐं कुत्ती साहबा गॾु वेठा। अस्तग़फिरुल्लाह। कुत्तो हराम आहे, उन जो वापार करण बि चओ हराम आहे। खैबर जी जंग में
मदीने वाले साईं फरमाया झंडो उन जे हथ में ॾींदुसि जैसा अल्लाह मोहब्बत रखे तो जैसा रसूलुल्लाह मोहब्बत रखे। झंडो उन्हें के ॾींदुसि जेको अल्लाह सां मोहब्बत रखे तो अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रखे तो। सभिनी के इंतजार था लेके झंडो मिलंदो। सजी रात साहबा के निंड न आई, सोचन पिया सलाम पिया कन, एक बे में मशवरा पिया कन, खुदा जाने वक्त वारो केर हूंदो जंहिंखे झंडो मिलंदो। ॿिए ॾींहं ते मदीने वाले साईं फरमाया अली किथे आ रज़ी अल्लाह तआला अन्हु, हैदर करार किथे आ, अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला। मौला अली के झंडो ॾिनो, हैदर करार आयो, अॻियों मरहब हजार पहलवान जे बराबर हिकिड़ो मरहब लिखियो वेंदो। यहूदियुनि जो सरदार भी हुयो, किले जो मालिक भी हुयो, वडो बहादुर हुयो, वडो पहलवान हुयो। मैदान में ललकारी केरा मुझे मुकाबले में ईंदो, मुझे सोने हैदर करार फरमाया तो मां मुझे मुकाबलो करो। सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीर। यो खैबर में ऐं वरी जंग अहज़ाब में, जंग अहज़ाब उन्हें में अहिड़ो वाक़ियो मौला अली जो थियो। उन्हें में वरी हिकिड़ो पहलवान हो अमीर बिन अब्द वुद, जेको उहो पहलवान हजार पहलवाननि जे बराबर लिखियो वेंदो। मैदान में अची अमीर बिन अब्द वुद नारो हुयो, केरु आहे जेको मूंसां मुक़ाबिलो कंदो? मौला अली हैदर करार फरमायो त मां जे पुट कंहिंजो ई कि अबू तालिब, कि अबू तालिब तो मुझे यार, तू मुझे यार जो पुत्री मन फाइट हुई मुझे तो मारनो ही के वडे के मोकिल। मौला अली फरमाया तो पेरी नंढन जो मुकाबलो कर, पोइ वडन जो नालो कर। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जेडी मल मौला अली निकतो मदीने वाले साईं दुआ ॾिनस, मुझा मौला मुझे अली जी पारत हुजे, ओ मुझा रब करीम मुझे अली जी पारत हुजे, मुझे अली के सोभ ॾिजाए। जिए ही हज़रत अली वञे पियो त पाण लोडे पहलवानन वांगुर साईं फरमायो त ये आकड़ जी हलण रब के न वणंदो आ, रब के गुरूर वारो आकड़ वारो हलण पसंद न है, पर अज मुझे अली जो हलण रब के एड़ो तो वणे, एड़ो तो वणे जो सतन आसमानन दे मलाइकन के गडाए रब देखारे रहियो आ। ॾिसो मुंहिंजो पहलवान अली कीअं मैदान अजो अली जे हलण ते अल्लाह खुश। सुभान अल्लाह। जेॾी महिल जो सुणण वाला हैदर करार मैदान में आयो, होड़ो मदीने वाले साईं जो निगाह मुझा मौला मुझे अली जी पारत हुजे। सुभान अल्लाह। जेॾी महिल अमीर बिन अब्द वुद सामने आयो, मौला अली हैदर करार फरमायो
हेॾो वॾो पहलवान आई तोखे पंहिंजे घोड़े जी रस्सी ॿधण घोड़े जी रस्सी ॿधण तोखे आई आहे घोड़े संज पहलवान निकिरंदो आहे पंहिंजे घोड़े खे संज सही ॿधी निकिरंदो आहे तो घोड़े जी रस्सी सही न ॿधी आहे हुन जो ॾिठो घोड़े ने त अली जी तलवार कंध ते सिर धड़कन धार थी वियो अमीर बिन अब्द जहन्नम रसीद थी वियो सहाबा में नारे तकबीर बुलंद थी वियो खुशू खुशू थी वियो मुंहिंजा दोस्तो अमीर मार थी वियो कत्ल थी वियो पो मक्के जा मुशरिक काफिर चवण लगा त अमीर बिन अब्द जो लाश असांखे ॾियो 1000 दीनार घुरंदो 5000 दीनार घुरंदो तव्हां 100 उठन जा घुरंदो 300 उठन जा घुरंदो जेको बि मुल्ल घुरंदो असां ॾींदासीं पर इहो लाश असांजे पहलवान जो असांखे ॾियो मदीने वारे साईं ताईं एलची आयो पैगाम खणी आयो उन लाश खे असांजे हवाले कयो ॻरी रक़म जेतिरी घुरंदो ओतिरी ॾींदासीं मदीने वारे साईं फरमायो त असां मुस्लमान हलाल खाईंदा आहियूं हराम ढूंढ जो मुल्ल न वठंदा आहियूं खणो मुफ्त में पंहिंजो तव्हांजा पैसा न खपनि तव्हांजी ॻरी क़ीमत न खपे असां मुर्दार शयुनि खे विकिणंदा न आहियूं मुर्दार शयुनि जो मुल्ल न वठंदा आहियूं खणो खणो पंहिंजो लाशो मुर्दार खणो ढूंढ पंहिंजे तुंहिंजे नबी जो किरदार इहो आहे ओ मुसलमान तुझी बकरी मरी वई तुझी गेहूं मरी वई वो मुर्दार बाजार में खपाए पैसा वरतई मुखे बुधाए त सही ये पैसा घणा ॾींहं खाईंदे ये हराम जा पैसा बच्चन के घणा ॾींहं खाराईंदे इने मां कपड़ो वठी पाई तुझी नमाज कबूल नाहे ये पैसा मानी वठी खाई तुझी नमाज कबूल नाहे तुझी दुआ कबूल नाहे तुझो रोज़ो कबूल नाहे हिकड़ो किरो हराम जो पेट में पवे त 70 ॾींहं उनजी दुआ कबूल नाहे या 40 ॾींहं उनजी दुआ इंतजार थी अघा में जेको हिकड़ो गिरो हराम जो बात में विझे त 70,000 मलाइका उन जे मथां लानत ऐं फटकार हराम से खपाए उन मां पैसा वठण हराम से जो मुल्ल वठण मदीने वारे साईं फरमायो त इहो भी हराम इहो व्यापार भी दुकानदार भली दुकान हलायो दुकान में बरकत कारोबार कयो व्यापार में बरकत जा कुल हिस्सा घणा हिकड़ो हिस्सो सची दुनिया में जेतिरा भी धंधा आहिनि उन्हनि में हिकड़ो हिस्सो बरकत जो वंडियल आहे बाक़ी 9 जो 9 हिस्सा व्यापार में व्यापार के कपड़े जो व्यापार जिन्स जो व्यापार अन्न जो व्यापार प्लाट जो व्यापार भली व्यापार कयो जेड़े किस्म जो व्यापार कयो हलाल पर हराम शयुनि जो व्यापार जो हराम शयुनि जो व्यापार हराम न्याणी खपाइण पैसनि ते इहो व्यापार जो हराम आजाद इंसान के विकिणण उन ते पैसा वठण जो हराम अखबार में आयो हिकिड़े शहर वॾे शहर जी ॻाल्हि हुई त हमरा हिकिड़ो 3 ॿार राखियूं हो को पेड़े त मां ॿार खपाईंदो केरु वठंदो छो तो खपाईंदे गुरबता खाराए नथो सघे
रब फरमाए तो नहनु नरज़ुकुकुम व इय्याहुम, तव्हां के रोज़ी मां अल्लाह को ॾिया, तव्हांजे बच्चन के रोज़ी मां अल्लाह। ला तक़तुलू औलादकुम, पंहिंजे औलाद के मारियो न। ॾिजो था त खाराईंदुसि कि तव्हां मिस्कीनी आ, तव्हां के बि खाराइण वारो अल्लाह आ, तव्हांजे बच्चन के खाराइण वारो बि। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रब जो फरमाना या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्दे हलालन तय्यबा। रब जो फरमाए ए इंसानो, ए मुसलमानो, ए मोमिनो, कुलू मिम्मा फिल अर्दे, जमीन में जो कुछ चाहे खाओ पियो भली इस्तेमाल कयो, पर हलालन तय्यबा, जेको हलाल भी हुजे पाक भी हुजे, हराम खां भी बचो, नापाक शयुन खां भी बचो। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या हदीस पाक हुजूर जो असादिया हजरत साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ करे या रसूल अल्लाह उदुल्लाह अन यजअलनी मुस्तजाब दअवा। हबीब मुखे को एड़ो कस बुधायो जो मां मुस्तजाब दअवात थी वने, जेका दुआ घुरा सा कबूल कर। मुझे दुआओं रद्द न थियन, मुझे दुआओं कबूल ताम चाहिए जिते मुझो जॾहिं पे रात या नीवा सुबह या शाम पंजन में या परावन में, रात के उदाही में या ॾींहं के उजाले में, सालियाबाद में आयो या कराची में, किथे पायो खणी जेका दुआ करो सा रब कबूल करे। चाहियो था असा भी अर्ज़ के या रसूल अल्लाह मुखे को एड़ो गस बुधायो जो मुझी हर दुआ रब वट कबूल पई वने। मुझे सोने हबीब हजरत साद के बुधायो पर उम्मत जे ला रस्तो खोलियो। साईं फरमांदा या साद अतिब मतअमक तकुन मुस्तजाब दअवा। ए साद पंजो खातो पाक साफ बनाए, तुझी हर दुआ रब वट कबूल पई। नुस्खो सोलो गाल करिया केड़ी हलाल खादो खाओ, हलाल खादो खाओ। साईं फरमाता ओ साद हलाल खादो खा तकुन मुस्तजाब दअवा, तू दुआ जे कबूलियत वारो बणजी। पो साईं फरमाता वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही, कसम उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान। इन्नल अब्द लयकज़िफुल लुक़मतल हराम फी जौफिही मा युतक़ब्बिलु मिन्हु अमलुन अर्बईन यौमा।
साईं फरमाइण था जेको हिकिड़ो गिरो हराम जो पंहिंजे पेट में थो विझे 40 ॾींहं उन जो को बि अमल अल्लाह वटि क़बूल नथो कवे। घणा ॾींहं? 40 ॾींहं। हिकिड़ो गिरो हराम जो पेट में विझे 40 ॾींहं उन जो को बि अमल अल्लाह वटि क़बूल नथो कवे। कसम खणी फरमायूं मदीने वारो साईं कसम खणी फरमाए। साईं फरमाइण था व अय्युमा अब्दिन नबत लहमु मिन सूतिन फन्नारु औला बे। उन वो माण्हू जंहिंजो बदन हराम कमाई ते पलियो, हराम ते जंहिंजो बदन पलियो, हराम ते जंहिंजो बदन पलियो, हराम खाधे ते जंहिंजो बदन पलियो, उन जो ठिकाणो दोज़ख जी बाहि, उन जी जाइ जहन्नम जो बाहि, दोज़ख जी बाहि इन जो ठिकाणो आ। इहो जिस्म किथे हूंदो, इहो वजूद किथे हूंदो? जहन्नम जी बाहि में हूंदो जे जिस्म जो परवरिश हराम कमाई ते थींदी आ। पुट तव्हां समझी ॻाल्हि जी? हींअर कमंद जी मौसम आहे, ट्राली कमंद जी कोई ईंदी न, उन जे पुठियों माण्हू चंबिया बीठा हूंदा, कमंद जी छड़ी कढी खाईंदा, सुहारी में माशाअल्लाह वॾी निमाज़ पढ़े थो, वरी उपराओ कमंद खाई, वरी ख़यानत न कयो, कूड़ न कयो, मिलावट न कयो, ठगी न कयो, दज्जलबाजी फ़रेबकारी न कयो, साफ़ सुथरो कारोबार, सीधो साधो कारोबार कयो। ॾिसो त अल्लाह ताला कीअं थो बरकत ॾे। पराई शइ जे वेझो न वञो, पराई शइ हराम, पराए प्लाट ते कब्ज़ो, पराए घर ते कब्ज़ो, हिकिड़ी गिराठ पराई ज़मीन जी हिकिड़ी गिराठ फबाई, क़यामत जे ॾियारे 7 ज़मीनूं गट बणाए तुंहिंजी ॻिचीअ में विधो वेंदो। खणो पुट ज़मीन पराई फबाई, 4 ॾींहं नफ़ो वरिती, मरी वेंदी क़ब्र में पवंदे, खणी वेंदी इहा ज़मीन। ॿुधा इहा ज़मीन ते धूड़ कोई पाईंदी, नफ़ो ॿिया वठंदा, पादर तोखे लॻंदा, नफ़ो वारिस वठंदा, हिसाब तोखां थींदो। छोड़ो कम कजे जंहिंजे लाइ अॻिते आख़िरत जो पुछाणो हिसाब सच भोगणो पवे। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, इमाम बैहकी रिवायत आंदी आ, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला इनके हिसाब में भूल चुक दिया। मसलन तो 5000 ॾिना, तो 500 ॾिना, हुन समझो 5000 है, तो मसलन 250 जो सामान वठो तो बाकी 250 मिलन न, हु वरी 5000 समझी बाकी पैसा तोके मोटाए, तू बिस्मिल्लाह जी कीजे में वठी वलियो न। हुनखे चओ त दातो खां खोल थी आ, 5000 न ॾिना, 500 जो नोट ॾिनो। इहो तुंहिंजो ईमान आहे। हिकिड़ो माण्हू आयो क़िबला साईं जन वटि, चईसि अॼु तव्हांजी करामत थी वई, हैदराबाद मां चढ़ुसि मातरी अचां पियो, बस वारे में किरायो ई न हो, मुफ़्त में पहुतो, करामत थी वई। साईं जन फरमाया मुंहिंजी करामत न, या शैतान जी करामत आहे। मुंहिंजी करामत तॾहिं हुजे हा जो हुन खां
त मदीने वारो साईं असां मूंदो तू असां सभई हुजूर जे अॻियों हूंदासीं। वो मिठा मदीने वारो साईं वजना बिक अल्लाह उलाए शहीदा। रब तो फरमाए ते ए महबूब तोखे पंजे उम्मतुन ते शाहिद करे हुजूर शाहिदी नींदा अल्लाह दे कोरट में हुजूर शाहिदी नींदा। हण जे मदीने वारो साम्हूं हुजे ऐं हुजूर शाहिदी ॾियनि तो चोरी कई तो ज़िना कई तो शराब पीतो तो बदकारी कई तो बेहयाई कई तो गंदा कम कया मदीने वारो मीर अॻियों हुजे सरतियूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो हाल ॾिसी हुइनो मीर मयारू ॾींदो सोन सनाई थींदो गिलत मजारा चांदी वो है वो मुझे हाल मथे है बैठी असवांदी की न कप मुँह जोड़ में जे यूं पुख्ती पांदी वो है वो मुझे हाल मथे सुटुक कयो थम काथे लाड कया मां छाते कंधु खणंदसि कीअं ताथे पुछंद में पांदी जाते चवंदसि नाहे काशे चीज़ न में कायांदी वो है वो मुझे हाल मथे है वेठी असवांदी। ओ बेटा जे दफ्तर गुनाह में कारो कयोसी हथ गुनाह में कारा कयोसी मुंह गुनाह में मेरे कयोसी बुधाए फातिमा ज़हरा जे बाबा साईं जे कंधु केड़ो खणंदासी मदीने वारे साईं जे जवाब केड़ो ॾींदासी। मुंड दी चंदरी हुयम तमे रुलदी रहियम साईं ते लड़न लगम तमे भुलदी रहियम ओ गंढ खुलदी गई अमल किरे दे रहियम गंढ खुलदी गई अमल किरदे रहियम पल खाली थिया कुछ बचा न सघम सुठी किस्मत निंदरूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या उम्र सारी गुनाहन में विञायम या रसूल अल्लाह करे सौदो रसूल अल्लाह उम्र सारी ओ पलव में बस पाए ओ पलव में बस पाए जो आयुस दर मदायूं मावी मुरसल करायो या रसूल अल्लाह उम्र सारी दोस्तों आशिक
सारी जिंदगी या कोशिश कंदा आहिनि उहो कम कयूं जंहिंमें मदीने वारो राज़ी थी सलाम मुस्तफा जे अॻियों वञूं त हुज़ूर जी का मयार न मिले इश्क त इहो आहे मोहब्बत रसूल त इहा आहे जो उहो कम कयां जंहिंमें पिरी परची पवे आशिक तड़पंदा आहिनि आशिक रोंदा आहिनि मौला मदीने वारे जो दीदार कराए जॾहिं हुज़ूर जे अॻियों अचां त हुज़ूर मूंसां राज़ी उतां खुश वसदा विच मुल्क अरब थमे मुठड़ी निद जान बलब उतां खुश वसदा विच मुल्क अरब थमे मुठड़ी तती जोगिण थी चौधार फिरा हिंद सिंध पंजाब ते माड़ फिरा ओ सुन्युरन्यु शहर बाजार फिरा मन यार मिले में के सांग सबब थमे मुठड़ी ओ मन यार मिले मन यार मिले के सांग सबब थमे मुठड़ी सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हलाल खाओ हलाल पायो खुदा की रहमत हलाल में हलाल खाओ खुदा की रहमत हलाल में हराम खा खुद बचो बचायो हराम खा ओ खुदा की ज़हमत हराम में हलाल खाओ हलाल पायो खुदा की रहमत खुदा की रहमत अज मूंसां वाइदो कयो हलाल खाइबो हलाल कमाइबो मथे मथे करो जे तो कने जे कने तो इने हिकड़ी गाल ते अमल कयो खुदा जो कसम हिते बि वहवा हुते बि वहवा हिते जिंदगी खुश गुजरंदी सुखी गुजरंदी कब्र आखिरत में अल्लाह जे तरफा भलाई दा दर खुली रब्बुल आलमीन ठीक ले हलाल खाइण जी सआदत नसीब ये मुझा मौला संके हराम खां बचा हराम कारी खां बचा करीम रब उहे कम करा जिनमें तू राजी तुंहिंजो हबीब राजी हुजे मौला पंहिंजे हबीब जे सदके असांखे हलाल रोज़ी नसीब कर जेके रोज़ी में तंगी में मुब्तला आहिनि जो तंगियूं दूर फरमा कुशादी हलाल रोज़ी अता फरमा बीमारनि खे शिफ़ा दे जेके मरीज़ आहिनि उनखे शिफ़ा दे जेके मरी विया उन्हनि जे कब्रुनि में रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर कर जेकी मुश्किल में आहिनि उन मुश्किलातूं आसान कर असांजे मर्दनि औरतुनि सगीरनि कबीरनि ते मेहर नज़र फरमा सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता कर बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा
मासियतुन का बचाओ मदीने वाले मीर के सदके असांजा हथड़ा खाली न मोटो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहम